तहरीक इंसाफ बानी शाह महमूद कुरैशी साइफर केस तमां भरी सजाऊं कालदम करार आजाद करण जो हुक्म इस्लामाबाद हाई कोर्ट साइफर केस में सजा खिलाफ अपीलुनि जो मुख़्तसर फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। सुप्रीम कोर्ट में सुन्नी इत्तेहाद काउंसिल जी मखसूस सीटुनि जी अलॉटमेंट बाबति केस जी ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी। मुस्लिम लीग नून पीपी ऐं ॿियनि सियासी पार्टियुनि तरफ़ां दरख़्वास्त जी मुखालफ़त। जस्टिस काज़ी फाइज़ी सां जस्टिस मुनीब अख्तर में सख़्त जुमलनि जी ॾे असां वकील खे ॿुधण लाइ वेठा आहियूं, फ़ैसिलो पाण कंदासीं। तव्हां दलील न ॾींदा त मूंखे ख़बर कीअं पवंदी त तव्हां छा लिखियो आहे। चीफ जस्टिस काज़ी फाइज़ी सां इहो गैर ज़िम्मेवारो बयानु आहे। फुल कोर्ट में हर जज खे सवाल पुछण जा अख्तियार आहिनि। जस्टिस मुनीब अख्तर जा रिमार्क्स। तहरीक इंसाफ बानी ऐं शाह महमूद कुरैशी साइफर केस मां भरी सजाऊं कालदम करार आजाद करण जो हुक्म इस्लामाबाद हाई कोर्ट साइफर केस में सजा खिलाफ अपीलुनि जो मुख़्तसर फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। मीरपुर माथेले जे सहाफ़ी नसरुल गडानी क़त्ल बाबति समूरियूं रिपोर्टूं 6 जून ते तलब। जांच ऑफिसर ज़ुल्फ़कार भर शुरूआती रिपोर्ट अदालत में जमा कराए छॾी। DIGP मोहम्मद शाह जो चवणु आहे त नसरुल्लाह गडानी जे क़त्ल में 62 माण्हुनि जे मुलविस हुअण जे इम्कान खे रद्द नथो करे सघिजे। जान मोहम्मद महर ऐं नसरुल्लाह गडानी जे क़त्ल केस में तमामु घणो फ़र्क़ु आहे। जान मोहम्मद महर कातिल ज़ाहिर ऐं रुपोश आहिनि। नसरुल्लाह गडानी जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि जी निशानदेही न थी सघी आहे। शाहिदनि खां सवाइ कंहिंखे बि गिरफ़्तार करण खां केस ख़राब थी सघे थो। रोड़ी भरिसां हथियारबंदनि हथां ज़ख़्मी थियल सहाफ़ी हैदर मस्तोई जो कराची में कामयाब ऑपरेशन। जंग में फाथल गोली कढी वई। सिहत में सुधारो। 2 ॾींहं गुज़रण बावजूद हमले जो केस दाख़िल न थी सघियो। कलम धड़ियुनि तरफ़ां जवाबदार गिरफ़्तार करण जो मुतालबो। मुल्क में महांगाई वॾे पैमाने ते घटि थी वई। 1 साल में शेयर 38 मां 11 सेको ते अची वई। अता तारण जो चवणु आहे त हुकूमत पेट्रोलियम शयुनि जा अघ घटि करे अवाम खे रिलीफ ॾेई रही आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी कोशिशुनि सां महांगाई में वॾे पैमाने ते घटिताई थी आहे। अवाम खे रिलीफ ॾियण जूं कोशिशूं जारी रहंदियूं। कराची जे इलाइक़े सोराब ॻोठ में हथियारबंदनि सां पुलिस ते एहलकार शहीद। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार वाक़े जो नोटिस वरितो। रिपोर्ट तलब। खैरपुर में रोड़ी कैनाल में बुॾी वियल नींगर जो 24 कलाकनि खां पोइ लाश हथ 10 वरे नींगर नूरुल्लाह नारेजे जो मड़ हथ अचण ते वालदेन खे बेहोशी जा दौरा। ऐं T20 वर्ल्ड कप जी 3 मैच में नामीबिया ओमान खे सुपर ओवर में शिकस्त ॾेई छॾी। सुपर ओवर में नामीबिया जे 21 रन्सुनि जे जवाब में ओमान रुगो 10 रन्स ठाहे सघियो।